डाव यूनिवर्सिटी जे ओझा कैंपस में मोटरसाइकिलूं चोराए लारकाणे खणी वेंदड़ गिरोह पकड़जी पियो। डाव यूनिवर्सिटी जे इंतजामी अहलकारनि एम्बुलेंस ड्राइवर इमरान जमाली समेत पकतल जवाबदारनि खे 3 मोटरसाइकिलुनि समेत सचल पुलिस हवाले करे छॾियो। इमरान जमाली गिरोह जो अॻवान ॿुधायो पियो वञे। डाव यूनिवर्सिटी जे प्रो वाइस चांसलर ऐं ओझा कैंपस डायरेक्टर प्रोफेसर करतार डावानी कैंपस में मोटरसाइकिल चोरी थियण जी दांह खां पोइ सिक्योरिटी ते मुक़रर अमले खे सख़्त निगरानीअ जी हिदायत कई हुई, जंहिंखां पोइ आचर ॾींहुं कैंपस में चोरी थींदड़ मोटरसाइकिल जे कैंपस में मौजूदगी खां पोइ ॻुझी निगरानी कई वई ऐं शकी सरगर्मी ते सिक्योरिटी अहलकारनि 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। जवाबदारनि मोहम्मद बख्श ऐं ज़ाहिद हुसैन ॿुधायो त उहे वारदातूं करे मोटरसाइकिलूं एम्बुलेंस ज़रिए खणी वेंदा हुआ। डाव यूनिवर्सिटी जे तर्जुमान मूजिबि जवाबदारनि खे कानूनी कार्रवाईअ लाइ सचल पुलिस हवाले कयो वियो आहे। खान वधीक पुछा-ॻाछा कई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।